अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं मां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि हैदराबाद शहर मां ज़मरुद शेख ऐं फहमीदा मिर्ज़ा खां मिली। कहाणी आहे परियुनि जूं सारियूं। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो बादशाह ऐं राणी पंहिंजे महलात में वेठा हुआ त ओचितो राणीअ जी निगाह वञी ॿाहिरें तलाउ ते पई, जंहिंमें हिकिड़ो कांउ पेतरियो। उहो ॾिसी राणीअ चयो त उहो कांउ मोल आहे। बादशाह चयो त न उहो कांउ जीअरो आहे। राणी हिकिड़ी ॻाल्हि ते ऐं बादशाह ॿी ॻाल्हि ते आख़िर पाण में शर्त रखियाऊं त जेकॾहिं कांउ मोल हूंदो त बादशाही राणीअ खे मिलंदी ऐं बादशाह मुल्क छॾे हलियो वेंदो, पर जेकॾहिं कांउ जीअरो हूंदो त राणी महलात छॾे हली वेंदी। बादशाह यकदमि पंहिंजे वज़ीर खे घुराए चयो त मूं ऐं राणी पाण में अहिड़ी तरह शर्त रखी आहे, हाणे तूं वञी ॾिसी अचु त उहो तलाउ में पियल कांउ मोल आहे या जीअरो। वज़ीर उहा ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वियो। बादशाह खे हथ अदब जा जोड़े अर्ज़ु कयईं त आउं कांउ त ॾिसी अचां थो, पर कंहिं ख़सीस ॻाल्हि ते एॾी वॾी शर्त रखणु अकुलमंदी न आहे। मुंहिंजो अर्ज़ु मञो त उन जी शर्त तां लही वञो। बादशाह जवाबु ॾिनुसि त वज़ीर बा तदबीर, जेको थियणो हूंदो सो ओस थींदो। तूं वञ ऐं ॾिसी अचु त कांउ जीअरो आहे या मोल। वज़ीर हुक्म जो बंदो सो कंधु हेठि करे अची तलाउ ते पहुतो। अची ॾिसे त कांउ बराबरि मोह पियो आहे। राणीअ जी ॻाल्हि त सची थी ऐं शर्त मूजिबि बादशाह खे बादशाही छॾणी पवंदी। हाणे ॻाल्हि त ॾाढी ॻरी थी। सो छा कयईं जो वॾो पथर खणी उन में नोड़ी ॿधी उन सां कांउ ॿधी खणी तलाउ में फिटो कयईं, जंहिं वञी तरो वरितो। पाण मोटी अचे ॿुधायईं त जेंदा क़िबला कांउ जीअरो हो ऐं मुंहिंजे वञण ते हिकदमि उॾामी वियो। राणीअ शर्त मूजिबि पंहिंजी शर्त हाराई सां सभु कुझु छॾे कंहिं पासे मुंहुं करे निकिती। राणी हलंदे हलंदे शहर खां परभरो निकिरी वई। ओचितो रस्ते ते हिकु पीर सन बठारो ॾिठाई जंहिं गॾनि ते सिरूं पिए खयूं। बठारे अहिड़ी जवान जवान ज़ाल खे अकेले सिर वेंदो ॾिसी खांसि पुछियो त धीअ तूं केरु आहीं ऐं हिन वक़्तु अकेली केॾांहुं पई वञी। राणीअ पहिरियां ई त कुझु बि न ॿुधायो, पर आख़िर बठारे जे ज़ोर रखण ते रोई चयईं त चाचा मुंहिंजो हाल न पुछी हा त चङो हो, मूं पंहिंजे पेर ते पाण ई कुहाड़ो हयो आहे। पोइ जेका हक़ीक़त हुई सा समूरी खोले ॿुधायईंसि। जंहिं ते बठारे चयो त मां तूं मुंहिंजी न्याणी आहीं, आउं ऐं मुंहिंजी घरवारी अकेला आहियूं। जेकॾहिं तूं असां वटि रहंदीअ त असीं तोखे पंहिंजे न्याणीअ बराबरि सम्झंदासूं। राणीअ बठारे जूं ॻाल्हियूं ॿुधी वटसि रहणु मञियो ऐं पीर मर्द बठारे खे कसम सौ ॾेई झले छॾियईं त इहो राज़ कंहिंखे बि न ॿुधाइजे। पोइ साणसि गॾिजी घर वई। बठारे पंहिंजे घरवारीअ सां राणीअ जो सरबस्तो हाल कयो। जा पिणु ॿुधी ॾाढी ख़ुशि थी ऐं राणीअ खे बि पंहिंजी धीअ करे संभालणु लॻी। राणी हुई का पेट सां, सो 10 महीननि खां पोइ खेसि हिकिड़ो चंड जहिड़ो पुटु ॼाओ। पुट जे ॼमण करे राणीअ खे हाणी विंदुर थी पई ऐं संदसि ॾुख अलबत घटियो। होॾां बठारो ऐं संदसि घरवारी बि अहिड़े सदा मलूक पुट जे ॼमण करे ॾाढो ख़ुशि थिया। ॻाल्हियूं सिगियूं निबरनि ऐं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रनि। रातियुनि पुठियां ॾींहं ऐं ॾींहंनि पुठियां रातियूं गुज़री वयूं। तव्हांजो छोकिरो बि अची 5-6 सालनि जो थियो। सॼो ॾींहुं पीर सन बठारे सां पियो कमकार में मदद कंदो। चवंदा आहिनि त बंदे जे मन में हिकिड़ी, साहिब जे मन में ॿी। सो हिकिड़े ॾींहुं छा थियो जो बादशाह जा जहाज़ कंहिं ॿिए मुल्क ॾांहुं वञिणा हुआ। पर इसरार इलाही अहिड़ो जो जहाज़ उतां हलनि ई न। घणी हीला वसीला कयऊं ऐं ज़ोर लाताऊं, मगर जहाज़ न हलणा हुआ से न हलिया। नेठि जहाज़ वारनि अची बादशाह खे ॿुधायो त साईं जहाज़ बंदर तां असुलु चुरनि ई कोन था। हीला वसीला घणेई हलाया अथऊं, पर ख़बर न आहे त कहिड़ो इसरार आहे जो जहाज़ हिकु हंधि ॼमी बीह रहिया आहिनि। उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो ऐं साणसि सॼी हक़ीक़त कयईं। वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त जेंदा क़िबला
मूंखे त का बि ख़बर नथी पए, पर कंहिं नजूमीअ खां उन जे माम जी परूड़ पइजी सघंदी। बादशाह खे वज़ीर जी उहा ॻाल्हि वणी, सो हिकदमि हुकुम कयईं त नजूमियुनि खे हाज़िर कयो वञे। बादशाह जे हुकुम ते नजूमी दरबार में गॾु थिया। खां हिन हक़ीक़त जो राज़ पुछियो। नजूमी उहा ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी विया। हिकिड़नि रमल ऐं ढारा कढिया, ॿियनि जाफ़र ऐं ज्योतिष जा किताब खोलिया। सभई हिकु बंदि थियल जाइ में वेही सबबु ॻोल्हण लॻा। घणी मथा कुट खां पोइ सभिनी गॾिजी अची दरबार में अर्ज़ु कयो त जेसीं 5-6 वरनि जो हिकिड़ो सुलक्षणो ऐं ख़ूबसूरत छोकिरो कोई संदसि रतु जहाज़नि ते न हारबो, तेसीं जहाज़ हितां असुलु की न चुरंदा। नजूमियुनि जी उहा ॻाल्हि ॿुधी बादशाह अहिड़े छोकिरे जी ॻोल्हा लाइ माण्हुनि खे रवानो कयो। दरबार में घणेई माण्हू अची गॾु थिया। सभु कंहिं पे ख़ूबसूरत छोकिरनि जा नाला वरिता। उते हिकिड़े बठारे अर्ज़ु कयो त साईं, मुंहिंजे घर जे भरिसां हिकु पोड़ो बठारो रहे थो, जंहिं वटि अहिड़ियुनि निशानियुनि जो नींगर रहे थो। उहो ॿुधी यकदमि उन पोड़े बठारे वटि पहुता ऐं धन दौलत जी लालच ॾेई नींगर जी ॿांह घुरियाऊं। पोड़ो बि सॼी उमिरि महिनत करे अची थको, सो यकदमि खणी आछ क़बूलियाई ऐं पैसा ॾोकड़ वठी नींगर खणी संदन हवाले कयईं। मगर राणीअ खे उहो ॿुधायईं त संदसि पुट खे बादशाह पाण सां सफ़र ते वठी वियो आहे। होॾां छोकिरो जॾहिं जहाज़ ते पहुतो तॾहिं कप्तान हिकु नौकर खे काती आणण जो हुकुम ॾिनो। कातीअ जो ॿुधी छोकिरे खे अची डपु लॻो ऐं पुछणु लॻो त तव्हीं काती छाजे लाइ घुरायो था? तंहिं ते हिन जवाबु ॾिनो त कातीअ सां तोखे कोई तुंहिंजो रतु जहाज़नि ते हारबो त जहाज़ हलंदा। छोकिरो चयो, तव्हांखे जहाज़नि हलाइण सां कमु आहे या मूंखे मारण सां? ख़ुलासियुनि जवाबु ॾिनो त असांखे फ़क़ति जहाज़नि हलाइण सां कमु आहे। उहा ॻाल्हि ॿुधी छोकिरे छा कयो जो चीच जी हिकु भुल खे ज़ोर सां सॻो ॿधी ऐं जॾहिं ॾिठाई त चीच जो भुल रतु पी गॾु थियण सबबु ॻाढ़ो थी वियो आहे, तॾहिं चाकूअ सां आङुर खे चहक ॾेई सभिनी जहाज़नि ते रत जो फुड़ो फुड़ो हारींदो वियो। ख़ुदा जी कुदरत जो जहाज़ उथी हली पिया। कप्तान ऐं ख़ुलासी सभु ॾाढो ख़ुशि थिया ऐं हिन खे ख़ुशि नसीब ऐं ॾाहो सम्झी पाण सां वठी विया। जहाज़नि खे हलंदे हलंदे 10-15 ॾींहं थी विया। नेठि ॿिए कंहिं बादशाहीअ जे हिकिड़े बंदर ते अची लंगर आयाऊं। सभिनी जी सलाह थी त नए शहर में हली घुमी फिरी अचिजे ऐं को सौदो वापारु लॻे त उहो बि कजे। उहो ख़्यालु करे सभु ख़ुलासी लही शहर ॾांहुं रवाना थिया। बाक़ी छोकिरे ऐं पीर सन ख़ुलासीअ खे जहाज़नि जी संभाल लाइ छॾे विया। ख़ुलासियुनि जे वञण खां पोइ छोकिरे पीर सन ख़ुलासीअ खे चयो त चाचा, मूंखे घुमण जो शौक़ु आहे, जे मोकल ॾींहुं त आउं बि शहरनि मां घुमी चकर हणी अचां। पोड़े शख़्स चयसि त अबा वञ भले, पर सिघो मोटिजो, मतां ख़ुलासी मूं ते न कावड़जनि। छोकिरो मोकिलाए शहर ॾे रवानो थियो। अञा शहर में घिड़ियो ई की न त रस्ते ते हिकु सवार ॾिठाई जो घोड़े खे तमामु तिखो काहींदो पियायो। ओचितो घोड़ो कंहिं खुतल काठीअ सां टकिरजी किरी पियो ऐं संदसि कंधु भॼी पियो। हीउ बि डोड़ी वञी उते पहुतो, ॾिसे त घोड़ी आहे। घोड़ीअ जे सवार हैरान थियो बीठो आहे। हिन खे ॾिसी चवणु लॻो त भाऊ, घोड़ी बादशाह जी हुई ऐं ॾाढी भली हुई, हाणे धणी पियो ख़ैरु करे, अलाए जे छा थींदो। उहो ॿुधी छोकिरे चयसि, दादा तोखे घोड़ीअ जो अरमान आहे, पर मूंखे वरी घोड़ीअ जे पेट वारे फर जो अरमान आहे। जेकॾहिं उहो पैदा थिए हा त भलो सामूंडी घोड़ो थिए हा। सवार चयसि त फर वरी किथां आयो? हिन घोड़ीअ त कॾहिं घोड़ो कोन ॾिठो, पोइ फर वरी कीअं पैदा थींदो? सवार हिकु ॻाल्हि ते, छोकिरो ॿिए ते, नेठि उहो फ़ैसिलो कयऊं त हली बादशाह जे साम्हूं उहो फ़ैसिलो कजे। सो सवार छोकिरे खे बादशाह वटि वठी आयो ऐं खेसि समूरी ॻाल्हि करे ॿुधायईं। बादशाह छोकिरे खां पुछो त ए नींगर, तूं कीअं थो चईं त घोड़ीअ जे पेट में सामूंडी घोड़े जो फर आहे? उन जी साबिती कहिड़ी आहे? छोकिरे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, साबितीअ लाइ तव्हीं घोड़ीअ जो पेट चीराए ॾिसो। बादशाह चयसि त जे तूं कूड़ो निकिते त पोइ? छोकर बराणियो त जीअं क़बिला, पोइ मुंहिंजा 4 जहाज़ अव्हां जे बंदर ते बीठा आहिनि। जेकॾहिं मूं शर्त हारायो त पोइ उहे 4 ई जहाज़ अव्हां जा थिया,
पर जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सची निकिती त पोइ अहिड़ा 4 जहाज़ एतिरे ई माल सां भरियल साईं जन खे ॾियणा पवंदा। बादशाह शर्त मञे ऐं घोड़ीअ जे पेट चीरण जो हुकुम ॾिनई। ॾिसनि त बराबरि घोड़ीअ जे पेट में सामूंडी घोड़े जो फर पियो आहे। बादशाह जा ठप ई ठरी विया, पर बादशाही ज़ुबान सो शर्त जो पूरो कयाई ऐं छोकिरे उहे खटियल जहाज़ हाकाराए पंहिंजनि जहाज़नि सां गॾु जॾहिं ॿिया खुलासी शहर मां घुमी वापसि आया तॾहिं ॾिसनि त मार 4 वधीक जहाज़ बीठा आहिनि। हिननि पीर मर्द खां उन्हनि जी पुछा कई, जंहिंखे सारी ॻाल्हि करे ॿुधाई। उहा ॻाल्हि ॿुधी खुलासी ॾाढा ख़ुशि थिया ऐं छोकिरे मां बि ॾाढा ख़ुशि थिया। हू ॿिए ॾींहुं 8 ई जहाज़ हाकारे अची कंहिं ॿिए बादशाहीअ में पहुता। अॻिते वांगुरु सभु खुलासी छोकिरे ऐं पीर मर्द खे छॾे पाण घुमण फिरण लाइ शहर ॾांहुं हलिया विया। पोयां छोकिरो बि पीर मर्द खां मोकल वठी शहर में घुमण लाइ वियो। घुमंदे घुमंदे जॾहिं बाज़ार जे चौंक ते पहुतो त उते हिकिड़ो माण्हू बीठल ॾिठई, जंहिंजे हथ में हिकिड़ो ढकियल थाल हो ऐं ॻाल्हाए बिन न पियो। छोकिरे उन शख़्स खां पुछो त दादा ख़बर ॾे, हिन थाल में छा खयो अथई? पर उहो माण्हू कुझु जहिड़ी भित। छोकिरे खां 2-3 दफ़ा पुछो पर हिन को बि जवाबु न ॾिनसि। नेठि छोकिरे कावड़ जी हिकिड़ी चमाट वाहे कढियसि। हिन जो चमाट हणण ऐं उन शख़्स जो मच्छर जी चए शर्म नथो अचई जो बेगुनाह मूंखे धकु हयो अथई। छोकिरे चयसि त पोइ तूं मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु छो कोन ॾिनो? उन शख़्स चयो त मुंहिंजी मर्ज़ी, तूं केरु चवण वारो आहीं? हाणे जे मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾींदे त वाह, न त छिके ईंदो बादशाह वटि। छोकिरे चयो त तुंहिंजे सवाल जो जवाबु बादशाह जे साम्हूं ॾींदुसि। भली बादशाह वटि हल। बादशाह वटि उन शख़्स सॼो किसो करे ॿुधायो। बादशाह चयो त तुंहिंजो सवालु कहिड़ो आहे? उन शख़्स चयो त जीअंदा क़िबला, हिन थाल में हीरा जवाहर ऐं मोती आहिनि। उन्हनि मां ॿुधाए त कहिड़ो सचो सुठो ऐं क़ीमती आहे। बादशाह छोकिरे खे हुकुम ॾिनो त तूं को हीरो चूंड। छोकिरे हिकिड़ो हीरो खणी चयो त बादशाह सलामत, हीउ आहे उहो हीरो। बादशाह बि हिकिड़ो हीरो चूंडे चयो त न, इहो न आहे, पर हीउ आहे। छोकिरे चयो त बादशाह सलामत, आउं चवां थो त हीरो सचो आहे, अव्हीं चओ था त उहो आहे। हाणे रखूं था शर्त, जेको खटे। बादशाह खिली चयसि, छोकिरा तूं शर्त में लॻाईंदे छा? छोकिरे जवाबु ॾिनुसि त जीअंदा क़िबला, अव्हां जे बंदर ते मुंहिंजा माल सां भरियल जहाज़ बीठा आहिनि। जे अव्हां खटियो त उहा मिल्कियत अव्हां जी, पर जे न त मूंखे अहिड़ा 8 जहाज़ भराए ॾियणा पवंदव। बादशाह शर्त क़बूली यकदमि शाही जोइरीअ खे घुराए वियो। जंहिं 2 हीरा ॾिसी फ़ैसिलो ॾिनो त छोकिरे वारो चूंडियल हीरो वधीक क़ीमती ऐं सुठो आहे। छोकिरे शर्त खटी बादशाह 8 जहाज़ माल सां भराए छोकिरे जे हवाले कया, जेके हिन हाकारे वञी पंहिंजनि 8 जहाज़नि सां गॾिया। हाणे संदसि 16 जहाज़ थी पिया। पीर मर्द ऐं ॿिया सभु खुलासी छोकिरे जो बख़्तु ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं खेसि ॾाढो प्यारु करणु लॻा। 2-4 ॾींहं उते रही जहाज़ हाकारियाऊं ऐं वञी कंहिं ॿी विलायत खां निकिता। दस्तूर मूजिबि खुलासी शहर में घुमण लाइ हलिया विया। छोकिरो बि हिननि जे पोयां निकितो ऐं छा कयईं जो दलालनि जी पुछा ॻाछा करे 16 ई जहाज़नि जो माल जो सौदो करे नफ़ो वठी रोकड़नि पैसनि जा जहाज़ भराए बेउनू थी वेही रहियो। खुलासी जॾहिं घुमी फिरी आया तॾहिं 16 ई जहाज़ नाणे सां भरियल ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया ऐं सलाह कयूं त हाणे वापसि वतन ॾांहुं हलणु घुरिजे, जो मुसाफ़िरी कंदे घणा ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं पैसो बि चङो कमायो अथऊं। सभु उन जी ॻाल्हि ते राज़ी थिया। पोइ हिकु ॾींहुं आराम करे जहाज़नि जा लंगर खयाऊं। वाट ते वारे वारे सां जहाज़नि ते पहिरो ॾींदा आया। हिकिड़ी राति आधीअ खां पोइ छोकिरे जे पहिरे जो वारो आयो। का महिल गुज़री त ओचितो ॾिठाई त परियां किनारे वटि सोझिरो लॻो पियो आहे, ॼण त का बिजली पई ॿरे। उहो नज़ारो ॾिसी छोकिरो हिकिड़ी नंढड़ी ॿेड़ीअ में चढ़ी सोझिरे वारी जाइ ॾांहुं वियो। उते वञी ॾिसे त राति मां ॾींहुं लॻो पियो आहे ऐं सोझिरे ते के परियूं नाच पियूं कनि ऐं के वरी रांदि पियूं कनि। जॾहिं छोकिरो अॻिते वधियो तॾहिं ओचितो परियुनि खेसि ॾिसी वरितो। आदमज़ाद खे ॾिसी वठी उॾाणियूं, पर पंहिंजे रांदि जूं सारियूं तकड़ि में उते छॾे वियूं।
छोकिरे डोड़ी उहे सारियूं वञी हथु कयूं। परियूं त किथां जो किथे वञी निकितियूं ऐं छोकिरो उहे सारियूं खणी ॿेड़ीअ में चढ़ी वरी अची जहाज़ ते वेठो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं उहे सारियूं पीरसन मर्द खुलासीअ खे ॾेई चयईं त ही चङीअ तरह क़ाबू करे रख। कुझु ॾींहंनि खां पोइ हीअ अची पंहिंजे शहर में पहुता। खुलासिन छा कयो जो हिन छोकिरे खे धिका ॾेई जहाज़ तां लाहे छॾियऊं ऐं चयूं त समूरो माल असीं वञी बादशाह खे ॾींदासूं, जीअं असांजो नालो थिए ऐं बादशाह जो राज़पो बि असां ते थिए। छोकिरो वीचारो माठड़ी करे हलियो वियो ऐं वञी पंहिंजी माउ सां मिलियो, जेका हिन सिकी रधे पुट जे जुदाईअ में रोई रोई अखियुनि खां वेही रही हुई। पीर मर्द बठारो बि छोकिरे खे सही सलामत ॾिसी ॾाढो सरो थियो ऐं पंहिंजे कए ते ॾाढो पशेमान थियो। होॾां खुलासी बि जहाज़नि मां खज़ाने जूं गाॾियूं भराए अची बादशाह वटि हाज़िर थिया। बादशाह उहो खज़ानो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेनि इनाम इकराम ॾेई रवानो कयईं। पीरसन मर्द खुलासी बि उते हाज़िर हो, जंहिं ॿिए माल सां गॾु छोकिरे वारियूं सारियूं बि बादशाह जे हवाले कयूं। बादशाह उहे सारियूं वञी पंहिंजी राणीअ खे ॾिनियूं। राणी सारियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं बादशाह खे चयईं त हिननि सारियुनि जी चौपड़ बि मूंखे घुराए ॾियो। राणीअ जो राज़ ॾिसी बादशाह पीर मर्द खुलासीअ खे घुराए खांसि पुछो त हिननि सारियुनि जी चौपड़ किथां मिलंदी। जंहिं ते पीर मर्द खुलासी जवाबु ॾिनो त मूंखे चौपड़ बाबति का बि ख़बर न आहे। बाक़ी उहे सारियूं उन जे छोकिरे खां हथ आयूं आहिनि, जंहिंजे रत जे ज़ोर ते असांजा जहाज़ हितां रवाना थिया हुआ। उहो छोकिरो वॾो नसीब वारो आहे। हीउ जेको खज़ानो आंदो अथऊं उहो सभु उन छोकिरे जो कमाल आहे। हिननि खुलासियुनि साईं जन वटि जेके ॿटाकूं हयूं आहिनि से सभु कूड़ियूं आहिनि। हाणे जेकॾहिं सारियुनि वारी चौपड़ को आणींदो त उहो छोकिरो आणींदो, छाकाणि त असां मां कंहिंखे बि ख़बर न आहे त हिन उहे सारियूं किथां ऐं कीअं आंदियूं आहिनि। तंहिं करे साईं जन उन जे छोकिरे खे घुराए मथसि उहो कमु रखनि। मूंखे पक आहे त उहो सदोरो छोकिरो हीउ कमु करे ईंदो। बादशाह हिकदमि पंहिंजे वज़ीर खे हुकुम ॾिनो त ए वज़ीर बा तदबीर, उन जे छोकिरे खे ॻोल्हे हिकदमि हाज़िर कयो वञे, जंहिंजे रत जी बरकत सां असांजा जहाज़ बंदर तां रवाना थिया हुआ। बादशाह जे हुकुम ते वज़ीर पीरसन मर्द बठारी ऐं उन छोकिरे खे साण वठी बादशाह जे कचहरीअ में अची हाज़िर कयो। बादशाह ख़बरूं चारूं वठंदे छोकिरे खे चयो त तूं वॾे बख़्त वारो थो ॾिसजांइ। हाणे जेके सारियूं तो आंदियूं आहिनि उन्हनि जी चौपड़ बि महिरबानी करे असांखे आणे ॾे। बादशाह जी उहा ॻाल्हि ॿुधी छोकिरे अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, उहो कमु तमामु ॾुखियो आहे। हिन लाइ पहिरियां ई घणा ॾाखिड़ा काटणा पवंदा, पोइ जे क़िस्मत चङी हूंदी त चौपड़ मिली सघंदी। तंहिं ते बादशाह चयुसि त छोकिरा, तोखे उहो कमु कीअं बि करिणो आहे। माल ख़ज़ाने जी कमी असां वटि कान्हे, नौकर चाकर हज़ारे तोखे ॾियण लाइ तयारु आहियूं। छोकिरे जवाबु ॾिनो त हाज़िर, हिकिड़ो शर्त आहे, जे उहो क़बूलु थिए त पोइ आउं उहा चौपड़ हथु करे अचां। बादशाह चयो त उहो कहिड़ो शर्त आहे। छोकिरे जवाबु ॾिनो त 4 माण्हू 4 ॾींहंनि में जेको ख़ज़ानो खणी सघनि उहो शाही ख़ज़ाने मां ॾिनो वञे। तंहिंखां सवाइ रस्ते जे सफ़र लाइ मूंखे 4 माण्हू 4 घोड़ा ऐं ॿियो राह ख़र्च बि ॾींदा। बादशाह छोकिरे जा सभु शर्त क़बूलु कया। ॿिए ॾींहं खां छोकिरे ख़ज़ानो ढोइणु शुरू कयो। न रुगो पीर मर्द बठारे जो घर भरायईं, पर ॿियनि बठारनि खे बि काफ़ी ख़ज़ानो ॾिनई। तंहिंखां सवाइ जन खेसि उहो ख़ज़ानो खणायो तन बि पंहिंजा घर ख़ज़ाने सां भरे छॾिया। हफ़्ते खन खां पोइ छोकिरो बादशाह खां मोकिलाए 4 माण्हू ऐं 4 घोड़ा वठी रवानो थियो। छोकिरे जो भाॻ सणायो बीठो, सो मंज़िलुनि ते मंज़िलूं कंदो केतिरनि ॾींहंनि जे मुसाफ़िरीअ बाद हिकिड़े बयाबान में अची पहुतो। ॾिसे त हिकिड़ो नंढो बाग़ आहे जंहिंमें हिकु आदेसी पखी दूं दुखायो वेठो आहे। संदसि अखियुनि ते छबर वरी विया आहिनि ऐं अकेलो ई अकेलो बीठो आहे। छोकिरे खे निवड़त सां सलाम कयो ऐं पंहिंजे सफ़र जो समूरो अहवालु ॿुधायो। फ़क़ीर ॾाढे आधार ॾींदे खेसि चयो त भाउ, ॾाढे ॾुखिये कम लाइ निकितो आहीं। हिन कम में जान जो जोखो ऐं हयातीअ जो ख़तरो आहे, पर चङो धणी मिड़ाई चङी कंदो। हाणे ॿुध, हितां 10 ॾींहंनि जे पंध ते हिकिड़ो खूह ईंदो, जंहिंखे कारो खूह चवंदा आहिनि, जिते का पहर बि कान हूंदी। तूं उते वञी मंज़िल कजो, पोइ राति जो
लोकस उते रसीअ जे आधार ते खूह में हेठि लही वञिजे। खूह जे तरे में हिकिड़ी ॾाकण आहे, जे तां हेठि लही वञ जिते तोखे वॾो मैदान ॾिसण में ईंदो। उते हिकिड़ो महलात आहे, उन महलात में 3 परियूं रहंदियूं आहिनि। जन मां हिकिड़ी मंडी हूंदी, उहे 3 ई पाण में भेणूं थियनि। उन्हनि टिन्हिनि मां हर हिक ते नांग, शींहं ऐं देव जो कब्ज़ो आहे। उहे 3 ई आफ़तूं तोखे माणियूं पवंदियूं। जंहिंखां पोइ उहे परियूं तुंहिंजी मदद कंदियूं ऐं तोखे चौपड़ मिलंदी। फ़क़ीर खां उहो ॾस वठी सलाम करे खांसि मोकिलाए अॻिते रवानो थियो। साणसि जेकी संगती गॾु हुआ से सभु अची ॾिना ऐं वापसि वरण जो इरादो कयऊं, पर छोकिरे जे दिलदारीअ ते उथी पंधि पिया। नेठि मंज़िलूं कंदा अची उन जे खूह वटि पहुता। मानी तयारु करे ॿिया त खाई पी सुम्हण जी तयारी करणु लॻा त छोकिरे उन्हनि खे चयो त भाइरो, अॼु राति मूंखे हिन खूह में घिरणो आहे। अवी रसो झलियो त हेठि लहां ऐं जॾहिं आउं रसो लोॾियां तॾहिं अवी हिकदमि मूंखे छिके ॿाहिरि कढिजो। हिननि सभिनी उहा ॻाल्हि क़बूल कई। छोकिरो रसे ते हेठि लहंदो वियो तां जो खूह जे तरे वटि पहुतो। उते पहुचण खां पोइ हिन हेॾां होॾां निहारियो त पासे खां ॾाकण ॾिसण में आयसि। बिस्मिल्लाह करे हेठि लही वियो त ॾिसे त बराबरि हिकिड़ो आलीशान महलात लॻो पियो आहे, जंहिंमें बाग़ बाग़ीचा गुल गुलज़ार लॻा पिया आहिनि। लंघी महलात अंदरि दाख़िल थियो। अंदरि ॾिसे त दरीअ वटि हिकिड़ी ख़ूबसूरत परी वेठी आहे, जंहिंजे गोॾे ते हिकिड़ो ज़बरदस्त नांग सुतो पियो आहे। परीअ आदम जे बचिड़े खे ईंदो ॾिसी इशारो कयो त हितां हलियो वञ, न त नांग खाई छॾींदी। पर हिन हिमत न हारी ऐं अलाह जो आसरो करे पूरे ज़ोर सां तलवार नांग ते वहाए कढियईं। नांग हिकु धक सां ई पूरो थी वियो। उहो हाल ॾिसी परी ॾाढी ख़ुशि थी ऐं छोकिरे खे भाकुर पाए चयईं त तोखे जस हुजे जो हिन नांग खां मुंहिंजी जिंदु छॾाई अथई। हाणे जेको गुण हुजई सो घुर। छोकिरे परीअ खे चयो त मूंखे अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे, धन दौलत जो तलबगार न आहियां, मूंखे फ़क़ति हिननि सारियुनि जी चौपड़ घुरिजे। परीअ उहा सारी ॾिठी, जाइ हिन खांसि वठी ॾिठी ऐं ॾिसी चयईं त बराबरि ही सारियूं असांजे चौपड़ जूं आहिनि। बेशक तूं उहो ई आहीं जंहिं असांखे रांदि कंदे ॾिठो हो। छोकिरे हावकार कई। तंहिं ते परीअ चयसि त उहा चौपड़ मुंहिंजी भेण वटि आहे, जा हितां 30 कोठीअ में रहे थी। हिन जे गोॾे ते हिकिड़ो देव सुतल हूंदो। तोखे पहिरियां ई हुन ॿिए कोठीअ में वञिणो पवंदो जिते पिणु मुंहिंजी भेण रहे थी। हिन जे गोॾे ते वरी शींहं सुतो पियो हूंदो। तो में जे एतिरी ताक़त हुजे त पहिरियां ई शींहं खे मार, पोइ देव खे मार, पोइ जे तूं कामयाबु थिए त चौपड़ हाज़िर करे ॾींदसि। छोकिरे खेसि दिलदारी ॾींदे चयो त तूं को बि ख़्यालु न कर, रुॻो मूंखे उहे आफ़तूं हली ॾेखार। छोकिरे जी हिमत ॾिसी परी ख़ुशि थी ऐं खेसि वठी ॿिए कोठीअ में आई। उते ॾिसे त बराबरि शींहं हिकिड़ी ख़ूबसूरत परीअ जे गोॾे ते कंधु रखियो सुतो पियो आहे। ॿी परीअ जॾहिं आदमज़ाद ॾिठो तॾहिं हैरान थी वई, पर पोइ भेण से इशारो कयुसि सो खणी माठि कयईं। छोकिरे पूरी ताक़त सां तरार शींहं ते वहाए कढी हिकिड़े ई धक सां शींहं ॿ थी पियो। उनखां पोइ 30 कोठीअ ॾांहुं वधियो। उते बि तरार जे हिक ई धक सां देव खे मारे पूरो कयईं। ही 3 ई आफ़तूं जॾहिं ख़तमु थियूं तॾहिं परियूं ॾाढियूं ख़ुशि थियूं ऐं हिन तां निसार थियण लॻियूं। हिननि खेसि चौपड़ त ॾिनी, पर सभिनी खां नंढी ऐं सुहिणी परीअ साणसि शादी करण बि क़बूल कई। पोइ परियुनि छोकिरे खे 2 सॻा ॾेई चयो त हिननि में उहा हिकमत आहे जो तूं ही सॻो ॻिचीअ में पाईंदे त पीरसन थी पवंदे, वरी जो ही सॻो ॻिचीअ में पाईंदे त नौजवान थी पवंदे। छोकिरे उहे 2 सॻा वठी खीसे में विधा ऐं परियुनि खे चयईं त हाणे आउं रसो थो लोॾियां, मुंहिंजा साथी ॿाहिरि बीठा आहिनि, अव्हां मां हिकु हिकु थी मथे चढ़ी हले। जॾहिं सभु मथे पहुचो तॾहिं मूंखे छिके ॿाहिरि कढिजो। परियुनि छोकिरे खे चयो त पहिरियां ई तूं ॿाहिरि निकिर, पोइ असीं ॿाहिरि निकिरंदासीं। तूं ॿाहिरि हूंदे त चङो आहे, असीं अॻे चढ़ी फ़िलहाल वञी धारियुनि माण्हुनि जे हवाले थींदियूंसीं, सो चङो न आहे। तंहिं ते छोकिरे चयो त उहे धारिया कोन आहिनि, पर मुंहिंजा साथी आहिनि।
अवी को बि ख़्यालु न करियो। नेठि परियूं हिकु हिकु थी मथे चढ़णु लॻियूं। तंहिंखां पोइ क़ीमती सामान ऐं चौपड़ बि ॿाहिरि कढियऊं। बाक़ी छोकिरो अंदरि रहिजी वियो। उते संदसि साथियुनि खे दिलि में अची बेईमानी पैदा थी त अहिड़ियूं सुहिणियूं परियूं ऐं ॿियो क़ीमती सामान सभु मथे अची वियो आहे, बाक़ी छा घुरिजे। सो सलाह कयऊं त छोकिरे खे अंदरि छॾे हलणु घुरिजे। उहो फ़ैसिलो करे हिन खे अंदरि छॾे सामान सड़ो ॿधी घोड़नि ते रखी परियुनि खे वठी मंज़िलूं कंदे अची बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थिया। बादशाह जो हिननि जे इंतज़ार में वेठो सो ॾाढो ख़ुशि थियो। किन ॾाढा इनाम ॾेई छोकिरे बाबति पुछा कयईं, जंहिं ते हिननि चयो त साईं, छोकिरनि जी ज़ुबान ते कहिड़ो भरोसो। ॿार वीचारो डप जो मारियो वाट ताईं भॼी वियो। असां ॾाढा ॾुख ॾाखड़ा ॾिसी चौपड़ ऐं परियूं हथु कयूं आहिनि। बादशाह हिननि जी ॻाल्हि खे सचु सम्झी चौपड़ आणे राणीअ खे ॾिनी, जा ॾाढी ख़ुशि थी। परियुनि जो हुस्न ॾिसी बादशाह खे पाण सां शादी करण लाइ चयो, जंहिं ते हिननि चयो त असांजो मुड़ुसु छोकिरो आहे, जंहिंसां असांजो वाइदो थियलु आहे। तंहिं करे 12 महीना तरसो, जेकॾहिं उन ई वक़्त में हू मोटी न आयो त पोइ जीअं चवंदे तीअं कंदियूंसीं। उहो जवाबु ॿुधी बादशाह माठ थी वियो ऐं इंतज़ारु करणु लॻो। नेठि उहे ॾींहं बि आया। बादशाह शादीअ जो सायो कयो, ॾाढा बंदोबस्त थी विया, सॼो शहर सींगारजी वियो। सभिनी उताकनि ऐं महलनि में माण्हुनि राग पे ॻाया, मतिलबु त हर को ख़ुशीअ में पे बहकियो। होॾां वीचारो छोकिरो लाचार ऐं बेवस खूह में पियो हो, को बि कढण वारो न हो। कादर जी कुदरत सां उन ई खूह वटि हिकिड़ो काफ़िलो अची लथो। काफ़िले वारा रंधण पचाइण ऐं पीअण लाइ पाणी भरण वास्ते उन ई खूह ते आया ऐं ॿोको अंदरि विधाऊं। छोकिरे बि सही कयो त अॼु को इंसानु हिते आयो आहे ऐं पाणी थो भरे। सो जॾहिं ॿोको अंदरि आयो तॾहिं हिकदमि खेसि चिंबड़ी पियो। काफ़िले वारनि ॾिठो त हिकिड़ो ख़ूबसूरत छोकिरो ॿोके में वेठो आहे। छोकिरे खे चयो त हैरान थियण जी का बि ॻाल्हि कान्हे, मूंसां इजो अहिड़ी तरह संगीन फ़रेब थियो आहे। पोइ पंहिंजी सॼी ॻाल्हि करे ॿुधायईं। काफ़िले वारनि हिन ते रहम खाई हिकु सामूंडी घोड़ो हिन खे ॾिनो, जंहिं ते चढ़ी उहो पंहिंजे मुल्क रवानो थियो। नेठि अची पंहिंजे ॻोठ खां निकितो, घोड़े खे ॿाहिरि छॾे पाण आज़मूदे लहण लाइ परियुनि खां मिलियल सॻो ॻिचीअ में पाताईं त यकदमि 100 वरियनि जो झूर पोड़ो थी पियो। पोइ लठ हथ में करे उन जे टेक ते शहर ॾांहुं रवानो थियो। वाट ते ॾिठाई त जाइ बजाए माण्हुनि जा मेड़ा लॻा पिया आहिनि। पुछा करण ते मालूम थियुसि त सुभाणे बादशाह जी शादी थियणी आहे। हिन चयो त आउं मुसाफ़िर बुखायल आहियां, मूंखे बि उते वठी हलो त खाई पी तव्हांजे बचनि खे दुआऊं करियां। माण्हू हिन पीरसन मर्द खे वठी ओॾां हलिया। खाधो पे हलियो, देगियूं चढ़ियूं पियूं हुयूं। जिते ॿियनि पे खाधो उते हिन बि खाई चढ़ कयो। शाम जो बादशाह वटि आम कचहरी हुई। पीर मर्द बि लुॾंदे लुॾंदे कचहरीअ में अची ठका कयो। बादशाह जी नज़र मथसि पइजी वई, जंहिं घुराए पंहिंजे वेझो विहारियसि ऐं चयईं त परियां मुड़ुस, हिन ख़ुशीअ जे मौक़े ते का ॻाल्हि ॿुधाए, तूं बि को ज़वानूं संभरी। बादशाह जो ख़्यालु ॾिसी ॿियनि बि सभिनी हिकु आवाज़ सां पंहिंजी राय ॾिनी। पीर मर्द बादशाह जो राज़ ॾिसी ॻाल्हि शुरू कई ऐं चवणु लॻो त बादशाहनि जो बादशाह पाण अलाह आहे, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जो हिकिड़े ॾींहुं पंहिंजी राणीअ सां गॾु महलात में वेठो हो। परियां तलाव में कांव खे तरंदो ॾिसी बादशाह राणीअ खे चयो त उहो कांव जीअरो आहे ऐं राणीअ चयो त उहो कांव मोल आहे। नेठि बादशाह हिकु ॻाल्हि ते त राणी ॿी ॻाल्हि ते। पीर मर्द एतिरी ॻाल्हि कई त बादशाह कन खड़ा कया। ॿिया माण्हू जिन खे उन ई ॻाल्हि जी ख़बर हुई से सभु हैरान थी विया ऐं चवणु लॻा त हीअ असांजे बादशाह जी ॻाल्हि पई हले। सभई उहा ॻाल्हि ख़्याल सां ॿुधण लॻा। बादशाह ॻाल्हि में वधीक दिलचस्पी वठणु लॻो। पीर मर्द ॻाल्हि खे थोरो हलाए बंदि कयो त बादशाह खेसि सोन मुहरनि जूं मुठियूं ॾेई वधीक ॻाल्हि ॿुधण लाइ शौक़ु ॾेखारियो। उते पीर मर्द बि रंग ढंग सां ॻाल्हि कंदो वियो। कचहरीअ में उहो पीर मर्द खुलासी ऐं ॿिया खुलासी बि वेठा हुआ। सभिनी कन लायो पे ॻाल्हि ॿुधी। पीर मर्द बि अधु कलाक बाद पे इनाम वरितो। ॻाल्हि ॾाढो रस कयो बीठी हुई। नेठि पीर मर्द सॼी ॻाल्हि ॿुधाए वञी ख़तमु कई। तॾहिं बादशाह रड़ करे चयसि त पीर मर्द भला उहो छोकिरो किथे आहे?
त हिते हिन हिकदमि सॻो खोले ॿियो सॻो ॿधो, जंहिं करे असुली हालत में अची वियो ऐं चयाईं त बादशाह सलामत हो आउं आहियां, अव्हां जो पुटु। बादशाह खेसि सुञाणे भाकुर पाए मिलियो ऐं पंहिंजे कए ते ॾाढो पशेमान थियो। यकदमि राणीअ खे आणाइण जो हुकुम ॾिनाई ऐं जन ख़ुलासिन ऐं ॿियनि साथियुनि हिन सां बेईमानी करे साणसि दगाबाज़ी कई हुई, तन खे घुराए ॾाढी जुठ कयईं। पोइ त ॾाढियूं ख़ुशियूं थी वियूं, सभु विछड़ियल पाण में मिलिया। हिन शहज़ादे उन्हनि परियुनि मां नंढीअ सां शादी कई ऐं सॼी उमिरि आराम सां गुज़ारियऊं। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थिए।